साईं मुंहिंजा हिकिड़ो हमरा हो जेको ॿाहिरि शहर में कमाइण वियो। हाणे हितां जा असांजा ई घणा कराची हेॾे होॾे कमाइण वेंदा आहिनि। पोइ उहो ॿार जो कराचीअ मां कमाए आयो 400 रुपया कुल। अॼु 400 रुपए जी इज़त न आहे, को बि वैल्यू न आहे 400 रुपया। 400 रुपया नंढे ॿार खे ॾींदासीं हिकिड़ा पैसा आहिनि। 400 रुपए तॾहिं वैल्यू वॾो ॾाढा हिन पंहिंजे ठठ कयूं पियो वॾा पैसा कमाया विया कराचीअ मां। पोइ मोटीअ पंहिंजे घर आयो। घर न पर रस्तो ॾिनियूं अचे पियो हिन दिलि में ख़्यालु कयो त यार हाणे हे 400 रुपया मां कमाए विया, कहिड़ो धंधो कयां हली, छा हली कयां, कुझु न कुझु हिननि मां कयां, घणा ॿार हेतिरो टाइम रहियो आहियां। इहे टलियूं टाड़ियूं कंदो अचे पियो ॾंड जो कपर ॾिनियूं। हीअं जो न्यारे ॾिसे छा त हज़ारे माण्हू बीठा आहिनि, जेके बीठा आहिनि छा हे ख़ल्क़ या छा थी करे जे भला वञा त ॾिसां वञी या ख़ल्क़ छा थी करे। हा त हा ख़ल्क़ ॾे रवानो थी पियो वञी ख़ल्क़ खां पुछा कईं अदा ॾियो हवाले छा आहे ॻाल्हि। चई यार हाल हवाला ख़ैरु हिते हिकिड़ो टोबो आयो आहे जेको टुबियूं थो हणे, अंदरां पेतियूं खणी कढी थो अचे, नंढड़ियूं पेतियूं आहिनि। पोइ उन्हनि में वक़्त जी बाज़ी आहे, कंहिं मां पैसा था निकिरनि, कंहिं मां सोन थो निकिरे, कंहिं मां छा थो निकिरे, कंहिं मां छा थो निकिरे। हाओ जी हाओ चई यार मां बि वक़्तु आज़मायां भली 100 रुपया पेती थी मिले, 400 रुपया मां बि कमाया आहियां, भला ॾिसां पंहिंजो नसीब आज़माए त छा थो निकिरे। जी जी हाणे यार हे पंहिंजे वक़्तु आज़माइण जे करे वञी पासा ॾींदो ओसा ॾींदो वञी सलाम अलैकुम वञी चईंसि यार मां भली परदेसी आहियां, ॿाहिरि आहियां, नालो राज अथई, ये 400 रुपया वठि मूंखे 4 पेतियूं ॾे। चई हा भाउ 400 रुपया हिन खां वरितई, 400 रुपया गीदे में विझी हुनखे 4 पेतियूं कढी ॾिनई, 4 पेतियूं पुठाड़ खां ॿधी यार रवानो थी पियो। जी जी हल हलां का मंज़िल करे आयो। हिन दिलि में ख़्यालु कयो त यार हिकिड़ी पेती खोले ॾिसां त भला पेतीअ मां छा थो निकिरे। पेतीअ खे ठका ढकिड़ो हिन पासे में कड़े खे जो कढाई, पेतीअ जो ढकु खुली पियो, ढक जो खुली पियो त सुसर करे नांग अंदरां निकिरी पियो। नांग जो निकिरी पियो त नांग हुनखे खाइण लाइ भॻो पियो अचे। नांग बुखियो वञो हुजे कीअं ज़मान जो वाड़ियल हुजे, नांग जो मग़ज़ कमु न पियो करे त हीउ मां छा थो कयां। हिन नांग सां ॻाल्हायो, चई नांग केॾो घणा पे वरिता, तोखे मां 100 रुपया पूरो ख़र्चु कयो आहे, तूं हेॾो आज़ादु बंदि थियल ऐं पेतीअ में, मां तोखे पेतीअ मां आज़ादु कयो आहे, वरी खाइण बि मूंखे भॻो थो अचे पियो। नांग उते ई कर खणी पी रहियो। चई यार वाक़ई मां भुलिजी वियुसि, मां एॾो बेनीम कोन आहियां, तो वाक़ई मुंहिंजो सिर बचायो आहे ऐं मुंहिंजी ग़लती आहे। नांग आज़ियूं नाज़ियूं करणु लॻियो, तो मुंहिंजो सिर बचायो आहे, पर हाणे दोस्त मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, हीअ तोखे मां मण थो ॾियां, वात में कढी हिकिड़ी मण ॾिनईसि। चई हीअ तोखे मां मण थो ॾियां, हिन मण खे हथु मुंहुं धोई वज़ू करे हिन मण खां जेका शइ तूं घुरंदे उहा मण तोखे हीअ ॾींदी। अखियूं ॿूटियूं ऐं मण खे घुरंदे, अखियूं जो खोलींदे जेका शइ घुरंदेसि उहा शइ तोखे ॾींदी मण। हिन चयो ठीकु आहे, उहा मण थी हिन गीदे में विधई ऐं नांग चयोसि हाणे ॻाल्हि ॿुध त तूं असां मथां मिली न सघूं, हीउ मुंहिंजो वार अथई, चोटीअ मां मथां वार पटे ऐं ॾिनईसि त हीउ मुंहिंजो वार अथई, हिन वार खे थोरो बि तओ ॾींदे त किथे बि कहिड़ी मंज़िल में हूंदे त मां तो वटि उते पुॼी वेंदुसि। चई ठीकु आहे। ईअं चई ऐं यार रवानो थियो। हाणे यार रवानो थियो, हाणे यार ॾिसूं त काॾे थो वञे। हा दा अदा उहा मण खणी रवानो थी पियो, ॾिठईं दाव भली हिकिड़ी ढंढ जो तलाउ ॾिठईं, उते वञी हथु मुंहुं धोतईं, वज़ू करे समूरो हथु मुंहुं धोई अखियूं ॿूटे ऐं चवणु लॻो त हिकिड़े अहिड़ी बरबकास में अहिड़ी हिकिड़ी VIP महिलात ठही वई। महिलात थियण खां बाद अहिड़ी हिकिड़ी हसीन उन में औरत हुजे, हिकु औरत ऐं ॿियो मां हुजां, ॿियो कुझु बि न हुजे। अदा अखियूं खणी जो खोलियईं त ॾिसे छा हिन साइड में त वाक़ई VIP महिलात ठही पई आहे, पर हाणे अंदरि हिन में घिरां त ॾिसां छा आहे। यार रवानो थी पियो, उन महिलात में घिरणु लॻो अंदरि। महिलात में घिरी जंहिं महिल अंदरि आयो त ॾिसईं हा भली हसीन औरत वेठी आहे, जो क्या बात है। पोइ छा कयईंसि त ॾे हवाले इंसान जा बचड़ा, तूं कीअं। चई तोखे हिकिड़े आंधो ई मुंहुं आहे, वरी मूंखां थी पुछे त तूं कीअं, कहिड़ी थी आहीं, तूं मुंहिंजी ज़ाल, मां तुंहिंजो मुड़ुसु। हाओ जी हाओ अला ॾाढो ई सुकून जो वक़्तु गुज़ारण लॻा। ज़ाल हिन जी तमामु ईमानदारी। ज़ाल खे हिन चयो हाणे ॻाल्हि ॿुध, चरियो न थी, कुझु कमाए कठ बि भला, छा खाईंदासीं छा पीअंदासीं, ही कमाइण जो कहिड़ी ज़रूरत आहे। हथु मुंहुं धोई वज़ू करे गुरड़ी करे ऐं खणी हिन मण रखी, मण रखण खां बाद चई त हाणे ॾिसजांइ। अखियूं जो खोलियईं त चईंसि मण खे, चई क़िस्मे क़िस्मे जा खाधा VIP तयारु थी वञनि
अखियूं जो खोले त खाधा VIP क़िस्म जा तयारु थी विया, वात में रखो त अॻे ई निड़ीअ में नथा वञनि, अहिड़ा खाधा तयारु थी विया। गुलशन जो बि पाणी वातो करे लहियो, सुभान अल्लाह। अदा वात मतिलबु त VIP खाधा तयारु थी विया, ॾाढा खाधा पीता खाधनि, पर पोइ बि हिन ज़ाल खे सुकून न पियो अचे। ज़ाल चएसि ॻाल्हि ॿुध, चरियो न थी कुझु त कमाए कर बणाए न, कमाइण खां बग़ैर इंसानु कहिड़ो आहे, कुझु कमाए। चई न अड़े जॾहिं असांखे मण ॾिए थी, असांजो कमाइण सां कहिड़ो ज़रूरु आहे, जॾहिं हर शइ तोखे मिले थी न, जेका शइ तूं घुर त मां तोखे ॾियां, मां कमाईंदुसि कोन। आख़िर ज़ाल सां हिनजी तमामु सिक घणी, ज़ाल जी बि हिन सां सिक घणी, ॿई हिननि जो हिक ॿिए सां इश्क हो। आख़िर ज़ाल हिनखे मजबूर कयो, ज़ाल खां पुछा कयईं, ज़ाल ॾे हवाल मां धंधो भला कहिड़ो कयां, न हित बि ज़ाल चवणु न पियो वठे, ही मां धंधो न कंदुसि। आख़िर हलंदे हलंदे ज़ाल हिनखे मञायो, चईंसि भला ज़ाल पुछा कयसि ॾे हवाल मां हाणे धंधो कहिड़ो कयां। चई तूं ॿियो धंधो कहिड़ो वरी कहिड़ो कंदे, अॼु जो अॼु आर्डर कर, ॿेड़ो VIP ठहिराए, ॿेड़े में तूं हीरनि जो वापारु कर। हाओ जी हाओ, इन ज़ाल जो चवणु वरितो। ज़ाल जे चवणु वठण खां बाद असां सॼो ॾींहुं लोड़ियूं हो ज़बान ख़र्च करे पैसे वारो केरु बि हुजे, हिन सां पैसो हलायो, हूअं ठहे या बेसार असांखां साल में त हुनजो 5 ॾींहंनि में ॿेड़ो तयारु थी वियो। ॿेड़ो तयारु थी, हीरा जवाहर विते विझई, उन मां नौकर चाकर ॿियारियईं, ॿियो टियों, हर शइ तयारु थी। नौकर चाकर ॿेड़े में चढ़िया, उन खां ॿेड़े में चढ़ण खां बाद ज़ाल खे चई, ज़ाल हाणे ॻाल्हि ॿुध, हाणे हीअ ॿी पेती अॼु खोले ॾिसां त हिन पेतीअ मां छा थो निकिरे, ॿेड़े ते पोइ चढ़ंदुसि। ज़ाल चयुसि भली। अदा खोले ऐं कुल्फ खणी जो पेतीअ जो कड़ो खोलियुमि त कुदरत अलाह जी हुन मां चतूं निकिरी पियो, चतूं बसि ईअं बसि अखियूं फाड़ी हुननि ते भॻो पियो अचे। चतूं सां ॻाल्हाईं, चतूं कहिड़ो बेअकुल आहे, भला अलाए कहिड़े ज़माने जो तूं हिन पेतीअ में बंदि आहीं, तोखे मां आज़ादु करायो आहे, हाणे तुंहिंजो मालिक मां आहियां, भला वरी खाइण बि मूंखे भॻो थो अचे। चतूं चयोसि यार मां भुलिजी वियुसि, मां एतिरो मूंखे टाइम गुज़री वियो हिन वाड़ियल हुयुसि पेतीअ में बुखुनि उञुनि ते, मुंहिंजी मग़ज़ कमु न कयो, मां चयुमि त अॼु हिनखे बि मां खाई छॾियां, एतिरो मां बुखियो हुयुसि। बहरहाल हाणे मां तुंहिंजो आहियां, तूं मुंहिंजो आहे, जेको तुंहिंजी सलाह। हिन लाइ VIP पिंजरो तयारु कयो, पिंजरे में हिनखे अंदरि वाड़ियईं। वारण खां बाद हीअ पिंजरे में वारियूं ऐं मिठूअ खे पारत कयूं, चयूं वियुसि हाणे मां वञा थो ॿाहिरि मुल्क कमाइण, मुंहिंजे घर जी पोयां तोखे पारत अथई, हाओ जे हाओ। अदा हाणे बाक़ी रहियूं हिन वटि 2 पेतियूं, 2 खुली वियूं। वञी ॿेड़े ते चढ़ी वेठो यार, ॿेड़े ते चढ़ी रवानो थी पियो, हे हले वियो ॿाहिरि मुल्क, वञी किथे हीरनि जवाहरनि जो वञी वापारु करणु लॻो, वॾो वापारी थी वियो। जी जी। ज़ाल खे मण ॾिनियूं वियो। हाणे वटि हिनजी ज़ाल खे त हिनजी ज़ाल पोयां छा थी करे, कुदरत अलाह जी हिकिड़े ॾींहं ते अचे हिनखे हाजाणी हिकिड़ी अहिड़ी जेका धोती लॻी अचे, पंहिंजो मग़ज़ धोती न लॻसि पर हिकिड़ो वज़ीर हो। हाणे वठि हिनखे हो हलियो वियो हीरनि जवाहरनि जो वापारु करणु, हिनजी रही वञी पोइते ज़ाल। हाणे हिनजी वञी ज़ाल पोइते रही, हाणे साईं ज़ाल जो हिनजी पोइते रही त हाणे साईं हिनखे त का जन कनी कान रही, त छा हले थो छा चले थो पोइते। हाणे बादशाह के को टाइम हिनखे गुज़री वियो हुजे, हीरनि जवाहरनि जो वापारु कंदो पियो हुते, हिन खां ॿिए हिकिड़े हा माणी पुछा कई ॾे हवालो यार, तूं जो हिकिड़े भेणा रहियो पियो आहे, हिकिड़े तुंहिंजो छा आहे छा न आहे, पोइते केरु अथई केरु न अथई। चई यार मूंखे ज़ाल बि आहे, मां आहियां, ॿियो केरु ई कोन्हे पोइते। हाओ जे हाओ, पाण में कचरियूं ॿचरियूं कंदा, ॿियो टियों। आख़िर ने हिकिड़े ॾींहं ते उतां हिकिड़े ॾींहं ते वज़ीर जो बादशाह जो ॿेड़ो उतां क्रासिंग करे पियो ॿिए बादशाह जो। हिन जो मेलात ॾिठी बरबा कासिम जी, यार हिन मेलात हलो त थींदा हलूं। उन मेलात खां जो आया, हे दरवाज़ो अचे खड़काइनि, दरवाज़े अंदरि घर में त केरु ई कोन हुयो। हिननि जो इहो हुस्न ॾिठो त हिननि जो मग़ज़ कमु छॾे अचनि, वञी चढ़े भेणा हुस्न त जेको कुझु बि आहे हिते आहे। हे ॾाढा हैरान थी विया, हिननि जो हुस्न ॾिसी हिननि जे मग़ज़ कमु न कयो। आख़िर यार ही पोइते मोटी आया, चवनि साईं हिकिड़े त ॿियो त जेको कुझु बि रहियो हुस्न त हिन मेलात में आहे। अदा हिननि खे जेके बि वस करणा पर थियो न कुझु बि कोन। हिन जे हाणे का धोती लॻायूंसि पोयां, वञी का धोतीअ खे 200-300 रुपया पासे न वञी धोती उते रण लॻी। हाय हाय मां हजाणी हुयसि, मां 7 हज करे आई आहियां, मां हीअं करे आई आहियां यांसि। वरी अमर दरवाज़ो खोल, आख़िर मजबूरी का नाम शुक्रिया हिन दरवाज़ो खोलियो।
हिन जो दरवाज़ो खोलियो, दरवाज़े खोलण खां बाद दरवाज़ो जॾहिं खुलियो त हीअ अंदरि घिरी आई। अमां मां हज करे आई आहियां, मां अहिड़ी अमां मां अहिड़ी, अमां बुखी बि ॾाढी आहियां। हिन जो हाणे अमड़ जेका अमां पंहिंजी सॾे हीअ बि अमड़ बि सॾेसि। हथु मुंहुं धोतई, वज़ू धोई, अखियूं ॿूटे मण खे चई मण VIP खाधा तयारु थी वञनि, VIP खाधा तयारु थी विया। उहा कुराड़ी धोती जो वात ते रखे त अॻ ई निड़ीअ में नथो वञेसि। माल ॾिठी जी भला मण पचायां, पर कहिड़े तरीक़े ते पचायां। अॼु उभारी लारियूं ॻाल्हियूं ॿुधाइण लॻसि। चए मां तड़ कंदसि। चए हा मां तड़ कर। अदा हिन खणी मेट हणियो, मेट हणी जान खे हीअ हेॾो बीठी हीअ जो वारनि खे छॾ को ॾेई त हिनखे समूरो मेट लॻी वियो। चई मां हाणे हेतिरे समूरो मेट लॻी वियो आहे, पाणी बि थोरो आहे, हल त हलूं दरिया ते तड़ बि हली करे चऊं, मोटी थी अचूं। चई न मां न हलंदुसि, मुंहिंजे मुड़ुस जी इजाज़त न आहे, मां ॿाहिरि न निकिरंदुसि। चई न मां भला छा थींदो, हल त हलूं था, ईअं न कर अमड़, हलूं था, अचो हलूं। आख़िर मजबूरी का नाम शुक्रिया, हीअ चाढ़ी निकिरी पियो। अदा खणी निकिरी ऐं जंहिं महिल रवानी थी हिननि सां गॾु वञी पाणीअ में लथा, ॿई ॼणा तड़ बड़ कनि पिया। न तड़ बड़ जंहिं महिल करणु लॻा, तड़ करण खां बाद जंहिं महिल ॿाहिरि निकिता, चई हिन चयो अई केॾो ॿेड़ो सुहिणो आहे, अचु न ॿेड़े जो दीदार कयो, अई केॾा गुल आहिनि, हिन छॾेसि अचु हलूं, छॾेसि अचु हलूं। चई न ॿेड़े जो दीदार त कर। हुन चयो छॾ हिन ॻाल्हि खे, आख़िर न हीअ ॻाल्हि न पई मुड़े हीअ। आख़िर चए ॿेड़े खे हेॾां त ॾिसो जे चिट कमरा कहिड़ा आहिनि। हिन चयो भला चई इहा हेॾो जो हेॾो सुहिणो आहे, भला मां परियां फिरी अचां। हीअ जो परियां फिरी आई त ॿेड़े खणी यारनि देखो ॾिनो, ॿेड़ो वेंदो रहियो। हल ॿेड़े में यार त खॼी वई, हाणे हिनखे छॾ वठि धोती खे, धोती शादी करे। धोती चई उहा मण बि खयूं आई, मण पंहिंजे बादशाह हुनखे ॾिनई। बादशाह जेको कमाल अथई हिन मण जो अथई, ॿियो कुझु बि कोन्हे। हिन मण खे एतिरो मज़बूत रखजांइ जो ॿियो कंहिं शइ खे बि मज़बूत एतिरो न रखजांइ। हाओ जे हाओ। अदा हीअ मण खणी वञी बादशाह अहिड़ो कमु कयो जो वञी जीअं ई ॻोठु पुॻो, वञी 7 हिन पेतियूं तयारी करायूं। पेतीअ में विझराईं, पेतीअ में विझराईं, पेतीअ में विझराईं। सभिनी खे कड़ा कुल्फ हणंदो बंदि कंदो पियो अचे, 7 ई पेतियूं बंदि कयईं। हाणे इहा मण थी वई 7 पेतियुनि में क़ाबू। हाणे छॾ रही बाक़ी वठि बादशाह आज़ादीअ खे, त बादशाह आज़ादीअ सां छा थो करे। बादशाह आज़ादीअ खे चई मूंसां शादी कर। चई तोसां मां शादी कीअं कंदुसि, हाणे ओसी ताईं मां तोसां गॾु हूंदुसि जेसीं तक मां पंहिंजे मुड़ुस जी, जेसीं ताईं तक मुंहिंजो मुड़ुसु 12 महीना मां पंहिंजे मुड़ुस जे अदत में वेंदुसि। जे 12 महीननि में मुड़ुसु वियो मूंखे ॻोल्हे त मां पंहिंजे मुड़ुस सां ई शादी कंदुसि, जे न ॻोल्हे सघियो त मां पोइ तोसां शादी कंदुसि। चई ठीकु आहे। हाणे 12 महीना हिन अदत में वेठी हिन सां इहा ॻाल्हि कयईं। चई ॻाल्हि ॿुध, मूंखे मथे महिलात ठाराए ॾे। जीअं महिलात ते एतिरी वॾी महिलात ठाराए ॾे, उन ते मथे मूंखे जूअर क़िस्मे क़िस्मे जो फसल बि मथे ठाराए ॾे। ऐं 12 महीना मां त अदत में वेंदुसि पंहिंजे मुड़ुस जे में। चई ठीकु आहे। अदा वञी हिन मथे वञी छटे बिजू हर शइ छटे 12 महीना ताईं यार अदत में वेठो वञी। हाणे 12 महीना ताईं अदत में वेठी हीअ, उते क़िस्मे क़िस्मे जा फसल विया। कंहिं ज़माने खां बाद के 6-12 महीननि खां पोइ हीरनि जवाहरनि जो वापारु करे यार पोइ मोटी आयो। आयो जीअं ई महिलात में अंदरि घिरियो त सॼो मुल्क वीरान लॻो पियो आहे। मिठू आहे, मिठूअ जी वञी मुंडी वञी पिंजरे सां हेठि लॻी आहे, पर वञी पिंजरे सां गॼिया अथसि, साह वञी लुकीअ में बचियो अथसि बुखुनि वञनि ते। पुछा कई मिठू ॾे हवालु, तुंहिंजा हाल अहिड़ा छो न, बादशाह आज़ादी किथे आहे। के यार मुंहिंजो बुख ते साह थो वञे, तोखे बादशाह आज़ादीअ जी आहे, मूंखे कुझु ख़राबु प्यार त। अदा हिन सूफ़ ज़ैतून ॿियो टियों पियोसि, हिनखे वठी खणी खारायईं, कुझु हिनखे